धरती यानी अर्थ जंहिं ते असीं रहूं था इन जे मथाछरे जे टे हिस्सा एराज़ी पाणी आहे ऐं हिकिड़ो हिस्सो खुश्की जो आहे। सॼे धरती टोटल मोस्ट वेलकम सर जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो असीं तव्हांखे भलीकार चऊं था। सॼी धरती टोटल 20 टेक्टोनिक प्लेटुनि में विरहियल आहे जिन मां 7 वॾियूं ऐं बाक़ी नंढियूं प्लेटूं आहिनि। उन्हनि प्लेटुनि जो 71% वरी 3 महासागरनि ऐं ॿियनि नंढनि नंढनि समुंडनि सां ढकियल बाक़ी हिस्से ते खुश्की आहे। बाक़ी हिस्से ते खुश्की आहे। उन्हनि प्लेटुनि जे चुर पुर जे करे असां वटि ज़िलज़िला, सुनामी ऐं ॿिया तूफ़ान अचनि था। हिन ज़मीन जे मथाछरे ते ईंदड़ बेपनाह तब्दीलियुनि जो मुख्य सबबु उन्हनि ज़मीननि वारनि प्लेटुनि जी चुरपुर आहे। असांजो कारुंजर जबल बि उन्हनि जी चुरपुर जे करे कंहिं ज़माने में लावा जी शिकिल में निकितो हो जेको ज़मीन जे अंदरूनी गर्मी पद ऐं दाब जे करे जबल अंदरां खां ॿरी पवनि कंहिं शेर या ॾार जो रस्तो वठे थी। असांजो दोस्त बबलू मोलाई साहब लिखनि था त सलामत, महिरबानी सर बबलू साहब। उस्ताद माण्हू असांजो पीरी प्यारो दोस्त अब्दुल हफीज़ सोलंकी साहब लिखनि था त सलाम डियर, कैसे हैं आप? वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह सर, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो खैरियत दुआऊं। तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। वंस अगेन लिखियो आहे त फिराम डिस्ट्रिक्ट दादू खां तव्हां असांखे ॿुधी रहिया आहियो, महिरबानी। वाहिद कालाणी एंड नज़ीर खान भुट्टो, सैफ बलोच, नियाज अली एंड अयाज, अब्दुल हफीज़ सोलंकी साहब, महिरबानी तव्हां असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहियो। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो, तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलियो ताकि असांखे ख़बर पवे त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। अॼु असांजो मौज़ू, असांजो टॉपिक तमामु बहितरीनु आहे। अच्छा, ज़फ़र दायो साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि, शकील अहमद एंड सागर गोहराम जागीरानी साहब ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे ॿुधी रहिया आहिनि। जेकॾहिं हू पंहिंजो नालो कमेंट में मोकिलींदा त असीं उन्हनि खे बाय नेम सुञाणे सघंदासीं त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। असीं भलीकार चऊं था अयाज साहब खे फ्रॉम दुबई अरब इमारात खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। इशफाक मस्तूरी, नूह मंगसी एंड बरकत चांडियो, अब्दुल जब्बार, आज़ाद मंगी फ्रॉम नसीराबाद खां लाइव प्रोग्राम में आहिनि। असीं भलीकार चऊं था अबू तलहा फ्रॉम दुबई अरब इमारात एंड चांडियो इखलाक साहब, मोस्ट वेलकम सर। अच्छा, मीर बशीर मंगसी, रियाज साहब ऐं ॿिया काफ़ी दोस्त, नूर हुसैन फ्रॉम सऊदी अरब, मोस्ट वेलकम। उस्ताद अब्दुल रहीम मोगेरी साहब लाइव प्रोग्राम में अची चुका आहिनि। बबलू मोलाई साहब, महिरबानी तव्हां कमेंट लिखियो आहे एंड अब्दुल हफीज़ सोलंकी साहब लिखनि था त फ्रॉम दादू डिस्ट्रिक्ट, महिरबानी सर। माशूक मंगसी, मीर मुर्तज़ा एंड असांजो दोस्त नूर हुसैन बि असांखे ॿुधी रहिया आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था सर, तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो, मोस्ट वेलकम।
बिल्कुलु ईअं ई जेको थर जो रेगिस्तान असांजे साम्हूं आहे, इन ख़िते में समुंड हो जेको पिणु उन्हनि प्लेटुनि जे चुरपुर जे करे पोइ ते हटी वियो। नूर हुसैन साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर महिरबानी। तव्हां वधीक लिखियो आहे सऊदी अरब खां त रमज़ान मुबारक। नूर हुसैन मंगसी, सऊदी अरब। सर अव्हांखे बि रमज़ान जो मुबारक हुजनि। महिरबानी सर, तव्हां असांखे पाक मुल्क खां ॿुधी रहिया आहियो। महिरबानी। करीम बख्श मंगसी लिखन था, सर आपका प्रोग्राम अच्छा है, हम सुन रहे हैं सांगड़ से। करीम बख्श मंगसी, डी के मंगसी, इलाही बख्श जोखियो एंड बचल मंगसी। ज़िया काज़ी साहब तव्हां बि असांखे ॿुधी रहियो। महिरबानी। करीम बख्श मंगसी साहब, तव्हांजो कमेंट असां ताईं पहुची चुको आहे। महिरबानी। इंशाअल्लाह सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। महिरबानी सर। नूर हुसैन असांजे कमेंट में कुझु गुलाब जा गुल मोकिलियूं था। महिरबानी सर, महिरबानी। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो, तव्हां पंहिंजे शहर जो नालो लिखी मोकिलियो ताकी असांखे ख़बर पवे त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। मंठार अली लिखनि था त हाय। महिरबानी सर। नूर हुसैन मंगसी, मोहम्मद कासिम गोपांग साहब लाइव प्रोग्राम में हैं। जी दोस्तों, असीं पंहिंजे हिन प्रोग्राम जो टाइम कुझु चेंज कयो आहे। अवल असीं 9:30 बजे प्रोग्राम कंदा हुआसीं, पर रमज़ान शरीफ़ जे करे 10:30 बजे प्रोग्राम कयूं था, छाकाणि त तुरावी नमाज़ खां बाद में असांखे प्रोग्राम करणो आहे। आमिर अली अब्बासी साहब, मोस्ट वेलकम। आफ्ताब अहमद अबड़ो साहब ऐं ॿिया काफ़ी दोस्त। नूर हुसैन साहब असांखे दिलि सां लाइक करे रहिया आहिनि, जंहिंजी दिलियूं असांजे हिन प्रोग्राम में शो थी रहियूं आहिनि। हूअं त साइंसदान इन ॻोल्हा में आहिनि त किथे ॿिए कंहिं ग्रह ते किथे इंसान या ॿी का अहिड़ी साह वारी मख़लूक मिले था या न। इन ई राह ते हलंदे हींअर मरीख़ ते विया आहिनि। उते कुझु निशान मिलिया आहिनि, पर असीं ताईं जानदारनि जो वजूद सिर्फ़ु इन ई धरती ते आहे, छो त पाणी उते ई आहे। वधीक साइंस जे ॻोल्हा ऐं ॿियनि ग्रहनि ॾांहुं उॾाम जारी आहे। मंठार अली साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। ही धरती असांजे लाइ रहण लाइ इंतहाई मुनासिब ऐं ख़ूबसूरत जॻह आहे। हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं अलॻि मौसमूं आहिनि। ही धरती बेज़वी शिकिल में आहे। 365 ॾींहंनि में सिज जी चौधारी चकर पूरो कंदी आहे। तंहिंखे असीं साल चवंदा आहियूं। 24 कलाकनि में पंहिंजे मर्कज़ ते फेरो स्पैनरी गर्दिश कंदी आहे। अली ख़ान साहब एंड उमरानी बख्श अली साहब बि असांजे प्रोग्राम में आहिनि। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ई ॿुधी रहिया आहियो, तव्हांखे असीं भलीकार चऊं था। मौसम में तब्दीली अचे थी। जीअं असांजे ख़िते में 4 मौसमूं आहिनि, ईअं ई जेके इलाइक़ा उत्तर कुतुब ऐं ॾखिण कुतुब जे वेझा आहिनि, ईअं जेके इलाइक़ा उत्तर कुतुब ऐं ॾखिण कुतुब जे वेझा आहिनि, उन्हनि जे मौसमनि जो फेरो कुझु हैरान कंदड़ आहे।
किथे किथे त महीननि ताईं। अच्छा मंठार साहब, तव्हांजो कमेंट असां ताईं पहुची चुको आहे, महिरबानी। आशिक अली राहुजो साहब लिखनि था त सलाम भाई। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। भाई आशिक साहब कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? अवांजो कमेंट असां ताईं पहुची चुको आहे। असीं अवांखे दिलि सां भली ॻाल्हि चऊं था आशिक भाई साहब, ऐं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। शल हर कामयाबी अवांजा कदम चुमे। आशिक अली राहुजो साहब महिरबानी, अवांजो कमेंट असां ताईं पहुची चुको आहे। बोहतार सुधीर अली मांगसी फ्राम कलर शाख ॻोठ खां कमेंट में लिखनि था माशाअल्लाह नाइस वंस अगेन, माशाअल्लाह लिखनि था। मासात बोहतार सुधीर अली मांगसी साहब, असीं अवांखे भली कार चऊं था। आशिक साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि फ्राम राहुजो ॻोठ खां, ऐं ॿिया काफ़ी दोस्त मोहम्मद कासिम गोपांग साहब, ऐं असांजो दोस्त सुधीर भाई बि असांखे ॿुधी रहिया फ्राम कलर शाख ॻोठ खां। आशिक साहब अवां असांखे लाइक करे रहिया आहियो, अवांजा लाइक्स असांजे प्रोग्राम में अची रहिया आहिनि। बोहतार सुधीर अली मक्सी साहब वंस अगेन लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह, महिरबानी मासात जानी, कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? अमीर एंड शबीर मासात के सलाम। अयूब मंगसी, आशिक अली साहब, ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहिनि, उहे असांखे ॿुधी रहिया आहिनि। असीं सभिनि खे भली कार चऊं था। उन्हनि तब्दीलियुनि जो सबबु गर्मी पद दबाव ऐं उन्हनि जे प्लेट्स जे चुरपुर रहिया आहिनि, जंहिंजो ज़िक्र पाण करे चुका आहियूं। धरती जी इर्तिका जी कहाणी तमामु डिघी आहे, पर पाण असीं अवांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु 22 अप्रैल धरती जो आलमी ॾींहुं बाबति असीं अवांखे ॿुधाए रहिया आहियूं। पाणी में जनम वठंदड़ जानदार आया ऐं पोइ हिकु इंतहाई अड़ांगो सफ़र तय कंदे इंसान बणियो। इन ई इंसान मुख़्तलिफ़ तजुर्बा कया, तन तजुर्बनि जो नतीजो इहो निकितो जो तहज़ीबूं वजूद में आयूं। माण्हू पाणी गॾु करणु, ॿिए हंधि पहुचाइणु, बाहि जो सही इस्तेमालु करणु। अच्छा असांजो दोस्त असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहियो आहे, असीं भली कार चऊं था। जी दोस्तों, असांखे ॾियो इजाज़त, इंशाअल्लाह ताला वरी अवां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखो, महिरबानी।